HIV जो ॾींहुं अॼु सेलिब्रेट कयो वञे पियो, छो सेलिब्रेट कयो वञे पियो, इन हवाले सां असीं डॉक्टर साहिबा खां बि पुछंदासीं, पर थोरी इंफॉर्मेशन असीं बि तव्हांखे ॾींदासीं त HIV ख़तरनाक बीमारी आहे। ख़तरनाक बीमारी त आहे, पर इन जो इलाजु मुमकिन आहे। इन पाकिस्तान ऐं ओवरऑल कंट्री में इन जो इलाजु मुमकिन आहे। HIV ज़ाहिर कॾहिं थी, HIV आहे छा, इहो डॉक्टर्स वधीक बहितर नमूने सां ॿुधाए सघनि था। बट मां तव्हांखे थोरी इंफॉर्मेशन ज़रूरु ॾींदी हलंदमि त नेशनल HIV टेस्टिंग डे started in 1995. The National Association of People with AIDS created this day to promote testing and increase awareness. At the time, many people avoided getting tested due to fear or misinformation. हिन वक़्त ताईं बि misinformation हले पई। 1995 खां वठी करे हिन ॾींहं खे सेलिब्रेट कयो वञे थो ऐं हिनखे रजिस्टर्ड कयो वियो आहे बाक़ाइदा इम्तियाज़। पर जॾहिं HIV एड्स जा असीं नाला ॿुधंदा आहियूं या हेपाटाइटिस जो असीं नालो ॿुधंदा आहियूं त माण्हू ख़ौफ़ में ड्रिज में टेस्ट न कराईंदा आहिनि। छा चवंदो? अवां जी ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे मिस सबा, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। HIV आहे ह्यूमन इम्यूनो डेफिशिएंसी वायरस। यस, बेसिकली इन बीमारीअ में जेके बि माण्हू मुब्तला हुजनि था उहे कॾहिं न कॾहिं परेशान त ज़रूरु थियनि था, पर जॾहिं टेस्टुनि जी ॻाल्हि अचे थी त हू इन करे बि न कराईंदा आहिनि त यार पॉसिबल आहे असांखे इहा बीमारी हुजे ऐं अॻिते हली करे अञा वधीक असां मायूसी जो शिकार थी वञूं। ऐं हूअं फितरती अमल आहे, हर माण्हू जेको आहे उनखे इनसिक्योरिटीज़ तमामु घणियूं हुजनि थियूं। हू चाहींदो आहे त पंहिंजो मां बचाव करियां। हू बचाव इन सेंस में कंदो आहे त हू टेस्टूं न कराईंदो। हू चवंदो त यार अल्लाह पाक सिहत ॾींदो, अजायो असां वहमनि में अची वेंदासीं